कीअं थियो कमदार जो कीअं थियो चाकर खान जा माण्हू अचनि था ॻोठ में दाख़िल थियनि था ऐं उन जाइ ते पहुचनि था जिते असांजो सख़्त मां सख़्त पहिरो आहे ऐं उते पहुची करे पंहिंजे माण्हुनि खे आज़ादु कराए था छॾनि असांजे माण्हुनि खे पूरो करे था छॾनि ऐं कंहिंखे का ख़बर पए कान थी। बाबल साईं छॾाइण त चाकर खान खे आया पर असांजा भाग भला जो त चाकर खान खे कढी आयासीं बाबा। या त मूंखे बि ख़बर आहे त हू चाकर खान जे लाइ आया हुआ पर असां मां लापरवाही छो थी। बाबा साईं इहा ग़लती मुंहिंजी आहे मां राति पहरे ते कोन हुउसि जेकॾहिं हुजां न त ईअं न थिए हा त पोइ पहिरीं गोली तुंहिंजे सीने में हणिजे। अरे कंहिंखे ॿुधायो वियो आहे? बाबा साईं मूं कमदार खे ॿुधायो। बाबल साईं मूं त तव्हां सां ॻाल्हि कई लॻे थो तव्हां खां दिमाग़ तां उहा ॻाल्हि लही वई आहे। इहो सभु तव्हांजी लापरवाही जे करे थियो आहे। जेकॾहिं चाकर खान खे छॾाए वञनि हा न त मां तव्हांखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾियां कमदार। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी लापरवाही थी न त सभ खां पहिरियां तुंहिंजूं टंगूं भॻल हूंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।